जी नाज़रीन, इस्लाम कोट जे चो तरफ़ जेके ज़मीन पयल है सरकारी तौर सर्वी जेके ज़मीन है उन ते हितां जा जेके कब्ज़ा ग्रुप माफ़िया जा टोला आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कब्ज़ा करे रहिया आहिनि। केतिरियूं अहिड़ियूं जेके सर्वी ज़मीनूं आहिनि उन्हनि ते पिणु जेका कब्ज़ा थिया आहिनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेका माण्हू एहतजाज कंदे नज़र अचनि था। इस्लाम कोट प्रेस क्लब आॾो अॼु उन कब्ज़ा माफ़िया जे ख़िलाफ़ मेघवाड़ बिरादरी जा माण्हू एहतजाज कनि पिया। अचो त हिननि खां पुछूं त कहिड़ो मुतालबो आहे। असांजे सर्वे नंबर 85 नंबर मेयार रोड ते वो कैलाश जो है बुटाणी वो पंहिंजे पाण खे रियाज़ मलिक सॾाए थो। उहो असांजे बनी ते घर ठहियल उन ते बिल्डोज़र बाक़ाइदा हई ऐं मूं पाण खे दुकान ते आयो मूंखे पाण खे चईं त 30 लख रुपया हिन बनी घर ठहिया आहिनि 30 लख रुपया मूंखे ॾियो। जेका न ॾींदा त आउं खमीस वारे ॾींहुं मूंखे चईं उन ॾींहुं आउं डोज़र कायंदुमि पर डोज़र न काए पाण कार में आयो ऐं नवाज़ सुमरो गॾु आयो। नवाज़ सुमरे मूंखे पाण फ़ोन करे चईं त तव्हां ज़मीन ख़ाली करे छॾियो, जेकर न ख़ाली कंदा त आउं डोज़र आणींदुमि। असांखे धमकाइनि था, असांखे डेजारनि था, वरी ॻाल्हियुनि में वठण लाइ तयारु थियनि था, पर न असां कंहिंखां दुश्मनी नथा करणु चाहियूं। असां पंहिंजो हक़ घुरणु चाहियूं था। असांजा जेके प्लाट आहिनि कब्ज़ा आहिनि उन्हनि खे इन्हनि माफ़िया खां हटाया वञनि। साईं असांजे मेयारी रोड ते असांजो सर्वी नंबर अधु एकड़ वरितल हो, उन ते कैलाश ऐं नवाज़ सुमरे बिल्डोज़र हणियो आहे। उनजे करे असीं दाऊं था त असां वेठा आहियूं गवर्नमेंट जी ज़मीन में। उहो असांखे जेको सर्वी नंबर में असांजा 14 गुंटा आहिनि उहो बि कोन थो मिले ऐं उन ते बिल्डोज़र हलायो आहे। महिरबानी करे असांखे पंहिंजो हक़ मिलणु खपे ऐं मुख़्तियारकार तपेदार अचनि बनी मापनि त हुनजी बनी में असीं वेठल हुजूं त ॿाहिरि असांखे भला लॾाए छॾे। अदा जॾहिं त मेयारी रोड ते हिते असीं तक़रीबन 2000 खां हिते रिहाइश पज़ीर आहियूं ऐं जॾहिं त हुते असांजा घर ठहियल आहिनि ऐं असां हुनजे 85 नंबर सर्वे मां हुते असां जेको अधु एकड़ वरितो ज़मीन हुई उन ते असांजो हिकिड़ो गैरमुली कब्ज़ो हो ऐं कचो कब्ज़ो हिन तक़रीबन हफ़्ते खां पोइ उहो कैलाश ऐं ॿियो हुनजो हिकिड़ो साथी जेको नवाज़ सुमरो उन जेको उन ते पंहिंजो कब्ज़े करण जी कोशिशि कई आहे उनखे असां रोकियो आहे। जॾहिं त असीं हुते ॿाहिरि असीं वेठा आहियूं तक़रीबन उनजे सर्वी नंबर खां गचपंद ॿाहिरि त उन सर्वी नंबर मां असांखे लॾाइण जी कोशिशि करे थो। उन में घर असांजा ठहियल आहिनि उनखे उहो बिल्डोज़ करण जी कोशिशि करे असां खां 3 लख घुरण जो मुतालबो चवनि 3 लख रुपया ॾियो ऐं या हितां लॾो। जी नाज़रीन, मेघवाड़ बिरादरी जा माण्हू आहिनि जेका एहतजाज कनि पिया। हितां जो जेको बासर सेठ आहे कैलाश बुटाणी उनजे ख़िलाफ़ु चवनि पिया त असांजी जेका सर्वी नंबर आहे उन जे अॻियां जेका गवर्नमेंट जी ज़मीन आहे उन ते असां काफ़ी सालनि खां जेका घर ॾे वेठा आहियूं ऐं बासर जेका धुर आहे उहो असांखे धमकियूं ॾियण सां गॾोगॾु 30 लख रुपया जेका घुरण समेत लॾाइण जूं जेका असांखे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हे मुतालबो कनि पिया DC थरपारकर खां नोटिस वरितो वञे असांजो जेको मसइलो आहे उहो हल कराए ऐं जेका कब्ज़ा गिर जेका माफ़िया टोलो आहे इन जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।